इस्लाम जा बादशाह आलिमन जे लाइ पैसा मुक़र्रर कंदा हा छो जे इन जे करे त हे न कोडर थो हणे न बनी थो करे न मज़दूरी थो करे न वापार थो करे हिन पंहिंजी ज़िंदगी इस्लाम जे तालीम जी पखेड़ लाइ वक़्फ़ कई आहे पोइ इन जा बच्चा किथां खाईंदा इंसान जी ज़रूरत अथसि कान अथसि आहे पोइ बादशाह वज़ीफ़ो मुक़ररु कंदा त जीअं भला जेकॾहिं हलो मनो कोन्हे आलिम खे मज़दूरी जेको सॼो ॾींहुं मज़दूरी कंदो त उहो तोखे तक़रीर कॾहिं ॿुधाईंदो मनो कान्हेसि हलो भाउ कराएसि मज़दूरी पोइ त जुमो केरु पढ़ाईंदो 5 वक़्ती निमाज़ में वीचारो भॼी मस पुॼंदो काॾों तयारी कंदो दीन जे मसइलनि जी यादि कंदो तुंहिंजी रहनुमाई किथां कंदो त मज़दूर आहे मनो कान्हेसि पर इहो नुक़सानु आहे हुन में हुन पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ अल्लाह लाइ कई आहे बादशाह चंदा हाणे हिनखे वज़ीफ़ो ॾियोसि माशाअल्लाह असां खां माण्हू पेशमाम वठी था वञनि जे पेशमाम ॾे भलो हुजे शरीफ़ हुजे माशाअल्लाह आवाज़ बि भलो हुजेसि नात बि पढ़े सुर बि करे तकीर बि तो वांगुरु करे ऐं माशाअल्लाह साईं शरीफ़ड़ो हुजे मानी जेतिरी मिलेसि ओतिरी खाए न ॾियूंसि सुभान अल्लाह कयूं चुप कयूं वेठो हुजे माना अहिड़ा शर्त खपनिसि मां सम्झां थो त इन्हनि शर्तनि जे लाइ मां बि पूरो कोन थो थी सघां मुंहिंजा भाउ अज़ीज़ घुरंदा पेशमामी जो पघार घणी 5000 6000 7000 मरी मरी को मुफ्तीअ ते थोरो करे से तुंहिंजे शागिर्द खे 10000 थो ॾियां ऐं मुंहिंजो तजुर्बो आहे ॿुधो ॿुधो वीडियो थिए पई जमायत बि साम्हूं वेठी आहे ॿुधो मुंहिंजो तजुर्बो आहे इहे 10000 ते पेशमाम वठी वेंदा आहिनि ॿोली करे अल्लाह जो कसम आहे सॼे ॻोठ में 100 घर हूंदो न इहे 100 घर मिली करे गॾिजी करे पेशमाम जी पघार पूरी न करे सघंदा सॼो ॻोठ हैफ़ा मुसलमानो तव्हांजे हाल ते सॼो ॻोठ मिली करे पंहिंजे पेशमामनि हाणे अॼु जेका चई अथमि न ॻाल्हि वञी जाचो घणी था ॾियो पघार पंहिंजे ॻोठनि में पेशमामनि खे छा उन्हनि जा बच्चा कोन छा उन्हनि जी औलाद कान्हे छा उहे घर में मिठी खाईंदा छा उन्हनि खे कपिड़ो कोन्हे पाइणो ऐं तव्हां माशाअल्लाह मौलवियुनि खे टीकरूं ॾियो साईं तव्हां वटि बरकत वॾी आहे बरकत रब जे तरफ़ां आहे तो छा कयो आहे बरकत उहा रब पियो ॾिएसि तो छा पंहिंजो हिसो मिलायो आहे ॻोठनि में का पघार तालिब इल्मनि जी कान्हे पेशमामनि जी कान्हे पोइ चवनि था त साईं असां वटि बरकत कान्हे ॻोठ में पोइ अदा तुंहिंजो पेशमाम बुख ते वेठो आहे ऐं तुंहिंजे पेशमाम जे घर में बीमारी बड़ी आहे का तकलीफ़ आहे उन वीचारे जो ख़र्चु केरु बर्दाश्त कंदो उहो सिंध जे ॻोठनि में रहण वारा पेशमाम तव्हांखे हिन फ़क़ीर सिकंदरीअ जो सलाम आहे रुखी सुखी खायो मुस्तफ़ा जे दीन जी ख़िदमत कयो पिया पर इन्हनि ॻोठनि में रहण वारनि माण्हुनि खे बि वरी मां चवां त हैफ़ा तव्हां ते हैफ़ा तव्हां ते हैफ़ा तव्हां ते जो तव्हां सॼे ॻोठ वारनि खां हिकु पेशमाम जी पघार बि कान थी पूरी थिए अलाह साईं हिदायत नसीब फरमाए